छा त जादू आ, छा त जादू आ हुन जी नज़र में, हाय छा त जादू आ हुन जी नज़र में, होश में ना है कोई, होश में ना है कोई, सारे शहर में छा त जादू आ। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो हेॾी गर्मीअ में। ऐं ॾाढी गर्मी थी वई आहे भई। अॼु मां त पंहिंजी ज़िंदगीअ जी माना पंहिंजी लाइफ में त अहिड़ी गर्मी कान ॾिठी आहे। तमामु घणी गर्मी आहे। सो छा कजे, छा कजे, छा कजे। ऐं जॾहिं तमामु घणी गर्मी ईंदी आहे त पोइ ईअं फील थींदो आहे, ईअं लॻंदो आहे तमामु घणा मींहं वसंदा ऐं तमामु घणे हिकिड़ो ख़तरो जेको आहे सो असांजी ज़िंदगीअ में अचिणो आहे। सो अलाह खां इहा ई दुआ करणी आहे त असांजो जेको मुल्क आहे पाकिस्तान ऐं असांजो स्पेशली जेको असांजो सूबो आहे सिंध, उन जे लाइ रहम जी नज़र हुजे मालिकनि जी ऐं सुठे तरीक़े सां हीउ वक़्तु बि गुज़री वञे। सो गर्मियूं तमामु घणियूं आहिनि, स्पेशली अंबनि जो मौसमु आहे, अंब बि तव्हां तमामु घणा खाईंदा हूंदो। ऐं ज़िंदगीअ में जॾहिं गर्मी हूंदी आहे त पोइ दिलि जे मौसम खे पाण खे ठीकु करिणो पवंदो आहे, छो त दिलि जो मौसम जॾहिं सुठो हूंदो आहे त ऑटोमेटिकली ज़िंदगी आसान थी वेंदी आहे ऐं हर मौसम असांखे सुठो लॻंदो आहे। सो 0213512174 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो, मैसेज जमा कंदा आहियो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते जी, उनखे जॉइन करे उन ते मैसेज करे सघो था। सो मोहबतूं विरहाईंदासीं, प्यार विरहाईंदासीं, प्यार जी ख़ुशियुनि में अवां सभिनी खे शामिलु रखंदासीं। हमेशह वांगुरु हिन सुठे सुहिणे प्रोग्राम जो लाइव विथ राजा जो जेको आगाज़ थींदो आहे उहो कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे, कंहिं न कंहिं हमद सां थींदो आहे या कंहिं न कंहिं धमाल सां थींदो आहे। सो अॼु बि ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत अंदाज़ अवां सभिनी प्यारनि जे लाइ। हिन ट्रैक खां पोइ अवांजूं लाइव कॉल्स, अवांजा मैसेज, अवांजूं कचहरियूं हूंदियूं। मूंसां गॾु रहिजो, केॾांहुं न वञिजो।
हो असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहरा, हो दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। छा कजे छा कजे छा कजे। जी हाँ, कुछ कोन कंदासीं, मोहब्बतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं, ख़ुशियूं विरहाईंदासीं। स्पेशली हिन गर्मीअ जे मौसम में ब्लड प्रेशर तव्हांजो हमेशह हाई रहंदो आहे ऐं तव्हां केॾी महिल बि कुझु बि चई सघो था त हिन गर्मीअ जे मौसम में पाण खे कूल रखिणो आहे, थधो रखिणो आहे। थधो असां तॾहिं रखे सघूं था जॾहिं असांजे दिलि जो मौसम सेट हूंदो, सुठो हूंदो। सो कूल रखिणो आहे पंहिंजो पाण खे, पंहिंजे ब्लड प्रेशर खे नाहे वधाइणो। जिते ब्लड प्रेशर वधी वियो त शुगर थी वेंदी, किडनियूं ख़तमु थींदियूं, गुर्दा ख़तमु थींदा, माण्हू प्यालो करे वेंदो। कोशिशि कयो इहो तव्हांजे लाइ बहितरु आहे त थधा रहंदा कयो, कूल रहंदा कयो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाई, बशीर शर पियो ॻाल्हायां शिकारपुर खां। बशीर शर, कहिड़ा हाल अथई बशीर? वाह जी बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? मां ईअं ई आहियां जीअं तुंहिंजे साम्हूं ॾिसे पियो। बाक़ाइदे छा सही हाल लॻो पियो? छा हाल वाला? ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ज़िंदगी तमामु बहितरीन पई गुज़रे। मज़े में गुज़रे? अंब खाई पियो? अंब ॾाढा, तूं अंबनि खे ॾाढो यादि करे थो। अंब जी खखड़ी अंब जी खखड़ी खाईंदो आहे? न खखड़ी खाई बि न आहे। खखड़ी न खाईंदो आहे? खखड़ी जो जेको मथां अंब हूंदो आहे उहो खाईंदो आहे? हा उहो त खाई पियो। आहे पोइ हथ बथ ईअं मुंहुं थपजी वेंदो हूंदई? हा किनो थी वेंदो हूंदे सफ़ा? कॾहिं शिकारपुर अच न, अंब खाईंदासीं। अला पोइ हीअं सिंघ भुगंदो हूंदे, वरी हीअं खाईंदो हूंदे, माना ई न पुछो मूंखां, मां त खाईंदो ई न आहियां। घणो भितरो न आगे नथा खाओ। मां खाईंदो ई न आहियां साईं अंब जी खखड़ी, मुंहिंजो परे परे फारू जो बाबा कटे। तमामु बहितरीन फ्रूट आहे, मुंहिंजो फेवरेट आहे। जी जी, तुंहिंजो फेवरेट आहे। असां नफ़रत कंदा आहियूं अंब खां न। अलाए मतां चए अल्लाह शर साहब ॾाढो ॾुखियो माण्हू आहे, ॾाढो ॾुखियो माण्हू आहे। मुंहिंजी दिलि थी चए हींअर गर्मीअ जे मौसम में तोखे हुतां मटको खान पालारीअ में शिकारपुर मां चढ़िया मथे छत ते सिधो कराची अची लाही। मां ॾुखियो न आहियां, मां मोहबत भरियो आहियां। चलो अल्लाह ख़ुशि रखे, आबाद लख थोरा। शो में शामिल थियो आहे। गर्मी ईंदी आहे जॾहिं ज़िंदगीअ में त माण्हू खे ॾाढो ब्लड प्रेशर वधी वेंदो आहे, कावड़ ईंदी आहे, गुस्सो ईंदो आहे। तोखे ईंदी आहे कावड़, गुस्सो? कावड़ कॾहिं कॾहिं ईंदी आहे, घणी कोन। कॾहिं कॾहिं ईंदी अथई, माना हरू भरू न ईंदी अथई? कंट्रोल कंदो आहियां, पर पोइ बि कॾहिं कॾहिं अहिड़ा साम्हूं अची वेंदा आहिनि ॻाल्हियूं त पोइ कावड़ ईंदी आहे। हाय छा कजे छा कजे छा कजे। ॿुधाए कुझु पंहिंजे आवाज़ में, कुझु अंदाज़ में। हा। रात आई वई तूं न आएंदही, माग में मेंदरा का गिरवंदी रही। माग में मेंदरा का गिरवंदी रही। थो वञा मां वञा कीअं भेरो बना। ओ म्या 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 ओ वञा मां वञा कीअं भेरो बना। सिजु वेंदो लही पेर वेंदा रही। छा ॻाल्हि कजे छोकिरा? वेंदो लही पेर वेंदा रही। रात आई वई। तव्हां मूंखे टाइम ॾिनो, मां थो रहंदो आहियां। साईं साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे टाइम ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू। कुर्ब लख थोरा। शर साहब असां सां गॾु भई फ्रॉम शिकारपुर, ॾाढो सुठो हमराह, सुठो छोकिरो ऐं सुठो माण्हू आहे। असांजे प्रोग्राम में रेगुलर शामिलु थींदो आहे। सुठो लॻंदो आहे मूंखे तव्हांजो अचणु। ऐं गुस्सो जॾहिं अचे, कावड़ अचे त कोशिशि करे उन जॻह तां हटी वेंदा कयो जंहिं जॻह ते गुस्सो थो अचे या जंहिं माण्हूअ ते गुस्सो थो अचे। या पाणी कुझु घणो पीअंदा कयो। पाणी घणो पीअण सां तव्हां फेयर रहंदो, तव्हांजी स्किन बि ॾाढी सुठी रहंदी ऐं तव्हां हमेशह जेको आहे सो माना तव्हांजे चहिरे ते कोन हिकिड़ो माना हिकिड़ी अजब सी रौनक हूंदी आहे, बल्कि अजीब सी न आहे, बल्कि अजब सी रौनक हूंदी आहे। उहा रौनक हूंदी न त तव्हां अजीब लॻंदो जॾहिं तव्हां घणो पाणी न पीअंदो त पाणी घणो पीअंदा कयो ऐं मोहबतूं वंडींदा कयो, प्यार वंडींदा कयो। ख़ुशियुनि में पंहिंजो पाण खे न बल्कि पंहिंजे रिश्तेदारनि खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे ओड़े पारनि खे, सभिनी खे शामिलु रखंदा कयो। सो इन सां ई ज़िंदगी आहे ऐं इहा ई ज़िंदगी आहे। ज़िंदगी कुझु पलनि जी आहे, ज़िंदगी जी ख़बर न आहे। जॾहिं ज़िंदगी हली वेंदी आहे असांजी हिन दुनिया मां त पोइ असांखे माण्हू चवंदा यार वाह जो माण्हू हो, या चवंदा यार ॾाढो किनो हो, ॾाढो चङो थियो वियो हलियो। पर तव्हांजे लाइ लफ़्ज़ अहिड़ा चवणु खपे माण्हू, हर माण्हू खे त यार हा वाह वाह माण्हू भलो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम।
हेलो जी केरा सजाद सोलंकी ॻाल्हायां मीरपुर बसर केर गलई सजाद सोलंकी ए सोलंकी खुश आहीं गाँव सभु खैर तव्हां ॿुधायो आऊं छा ॿुधायां तोखे आऊं गर्मी में वेठो आहियां शो कयां पियो अच्छा हा हा तूं ॾे हवाल पंहिंजो ओ बा खैर हो क्या अल्हम्दुलिल्लाह खैर आहे तुंहिंजे तोॾे खैर आहे जी जी सभु खैर हो कावड़ ईंदी अथई कावड़ गुस्सो ईंदो अथई अरे बैलेंस त विझराई आहे दोस्त ईअं माना ईअं टूं टूं थी वियो आहे बैलेंस त विझराए पोइ फ़ोन कंदा कयो न त फ़ोन सिर्फ़ु शो खे वेही इंजॉय कंदा कयो त बैलेंस न हूंदो त प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल पूरी कान थींदी पंहिंजी अधो हुयो मीरपुर भठोरे खां थैंक यू वेरी मच अदा अवां शो में शामिलु थिया सुठो लॻो अवांजो अचणु ऐं ईअं ई शामिलु थींदा रहंदा कयो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो अधो हुयो ऐं उन सां गॾु गॾु जेके जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे मोहबत भरियो सलाम ऐं ईद बि तमामु वेझो आहे गर्मियूं बि ॾाढियूं आहिनि बरसाति बि अचे पई मींहुं बि वसे पियो ऐं उन सां गॾु गॾु जेको आहे सो कराची में सामूंडी तूफ़ान जो बि हिकिड़ो ख़तरो आहे सो अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त अलाह साईं रहम करे असांजे मथां जॾहिं तमामु घणी हो चवंदा आहिनि न बहुत ज़्यादा ख़ामोशी होती है तो बड़ा तूफ़ान आता है त ईअं ई लॻो पियो आहे ख़ामोशी लॻी पई आहे गर्मी लॻी पई आहे वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम राजा भाई अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं केरु आहे सर थरी मीरवा खां राहिब अली लेगारी राहिब अली लेगारी कहिड़े हाल आहिनि ख़ुशि वेठा आहीं सर खैर खैर दुआ तू सुना तुसां से ठीक है मैं बिल्कुल ठीक ठाक तुसारी दुआवां तुसारे साम्हां मिठा अल्लाह साईं आपको खुश रखे सही कुर्ब तुसां ॾे तुसां प्रोग्राम में शामिल थी गयो तुसां इहो पुछे तूं कि तूं केरु करे मिठा कहिड़ा कमु करे सर दुकानदार सही कम दे करे देऊं अपना दुकान है या किथे खड़ा ही दुकान ते हाँ अपना अपना दुकान सर मिस्त्र कम करे देऊं मिस्त्र के छादा मिस्त्री सर टीवी रेडियो जो सर टीवी रेडियो एमल भी टीवी रेडियो ख़राब थींदी आहिनि क्या सर बस मेरे थोड़ो तो को ठाईंदा मेरे पंहिंजो शौक़ आहे इहो हाँ चलो गुड सुठी ॻाल्हि आहे अच्छा मेरे को इहो ॿुधाओ त कावड़ आंदी आहे तेकूं सर कावड़ करंदे ई कोन सर करे दे कोन कॾहिं कोन आई कावड़ आंदी त पे जॻह मटा वेंदे हूं ऐं छा कजे छा कजे छा कजे कोई गलाम शलाम त ॿुधाए पंहिंजे आवाज़ में मिठा हिकिड़ो गज़ल आहे साईं इजाज़त हुजे त ॿुधायां ॿुधाए दोस्त ॿुधाए ॿुधाए साईं रुआं थो राति ॾींहुं तुंहिंजे यादुनि में हाय हाय एॾो आहे पको छो न ईंदो आहे ख़्वाबनि में वाह ओ गॾिजी रहण वारा वाइदा कया हुई हाय हाय पोइ वियो आहे छो रोले राहुनि में छा कजे वाह वाह दायूं थो ॾिसां उहे हियाऊं थो ॾके हाय हाय तो सिवा नाहे मज़ो वणकारनि में हाय हाय तुंहिंजो सदाईं उल्को थिए जानी आहा सिज लथे खां पोइ आहियां सज़ाउनि में सज़ाउनि में राजा राजा भाई पाण सां पाण कई से तो कई न मूंखे छो थो चई हा राय बिलेगारी पाण सां पाण कई से हा 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 छो कई एतबार हुनजे वफ़ाउनि में हाय 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 छा कजे शाम जो राति जो छो यादि ईंदी छा गटर ते वेही फोन ते ॻाल्हाईंदे शाम जो बस सर छा कयो वरी कंहिंखे यादि करे करे वरी ईअं सुम्ही था पोइ निंड त अचे ई कोन थो निंड मच्छर था कटनि हर ॾोह वरी ॿिए जो हा छा कयो सर चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो थैंक यू वेरी मच मिठा शो में शामिल थिया थैंक यू अधो असां सां गॾु गॾो भई अधो किथां हुयो दोस्त अलाए किथां हुयो विसरी वियो मूंखां ॻाल्हि ई अॼुकल्ह गर्मीअ में ॻाल्हि ई विसरियो वञे मीरपुर ख़ासि अंबनि जे शहर मां हुयो थैंक यू वेरी मच मां शो में शामिलु थिया दोस्त ऐं अदड़ो ॾाढो ज़बरदस्त गज़ल ॿुधायो ऐं गज़ल जेका हूंदी आहे या शाइरी हूंदी आहे उहा जेकॾहिं सुठी शाइरी ॿुधण लाइ मिले थी या सुठी शाइरी ॾिसण लाइ मिले थी त पोइ उन शाइरीअ में पंहिंजो पाण खे असां ॻोल्हींदा आहियूं उन शाइरीअ में पंहिंजी ज़िंदगीअ खे असां ॻोल्हींदा आहियूं त पंहिंजी ज़िंदगीअ खे हमेशह हर लफ़्ज़ में हर गीत में हर शाइरी में ॻोल्हींदा कयो ॾाढी ज़िंदगी आसान थी वेंदो मज़े में थी वेंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे अदा मिर्स थी ॻाल्हायां अरे अदी मैं विश ख़ुशि आहीं चाक आहीं चङी आहीं भली आहीं सखर जा कहिड़ा हाल आहिनि सखर जा हाल सही आहिनि हाल हीणा त न आहिनि सखर जा न न हाल हीणा कोन्हनि मज़े में गर्मी आहे सखर में गर्मी ॾाढी आहे कुझु घणी गर्मी आहे कुझु थोरी गर्मी आहे बस थोड़ी आहे एतिरी बि कोन्हे केमल घणी आहे केमल थोड़ी आहे चलो वेरी गुड अल्लाह साईं ख़ुशि रखे तव्हां कावड़ ईंदी आहे गुस्सो जी दादा जी कावड़ पोइ छा कंदी आहे कावड़ में गुस्से में पंहिंजो पाण खे भित में टकरणदी आहे या किथे कावड़ लाहींदी आहे पंहिंजे पाण खे टकरण अरे छा कजे ॿिए सां न विड़ी सघंदो आहे त पंहिंजो पाण पाण सां ई विढ़ंदो आहे नुक़सान पंहिंजो पाण खे ॾियणो आहे अंदरूनी तरह पंहिंजे पाण में नुक़सान ॾिजे
हाँ चलो गुड, थैंक यू वेरी मच अदी शो में शामिल थिया। कोई गीत वीत ॿुधाए, गानो वानो ॿुधाए। तव्हांखे यादि ई नथा कयो पंहिंजी भेण खे याद है शो पंहिंजी में? भेण महवेश खे याद कयो थी न, याद आ अञा मूंखे याद आ। हा हा यादि आहे यादि आहे। हाँ ठीक है, भला गानो ॿुधा। ॿुधायां थी। जल्दी ॿुधा, अच्छा इंडियन गानो ॿुधाए था सघो? जेको वणे ॿुधा भेण, वेणो ॿुधा, एंजॉय कयो। तन्हाई 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 हाय हाय दोनों दोनों को को साथ साथ ले ले आई। आई प्यार में दर्द मुझे कैसी आई हाय हाय तन्हाई 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 दोनों को साथ में ले आई। प्यार में दर्द को दिल मुझे कैसी आई। वाह भाई वाह, वाह भाई वाह, थैंक यू वेरी मच, थैंक यू। अदी महवेश मूंसां गॾु गॾी वई, वॾी महिरबानी लख थोरा। पाण हिकिड़े सुठे सुठे गीत जी तरफ़ हलंदासीं। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़, गानो आहे ममताज़ मौलई जो। ऐं ॻाल्हि कई अथई सुहिणी, ऐं अहिड़ी ॻाल्हि जेकॾहिं सुहिणी कई अथई त पोइ ममताज़ मौलई कई हूंदी। इंजॉय कजो ख़ूब सुठे।
वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भली कार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजे हिन ख़ूबसूरत लाइव विथ राजा में। छो त लाइव विथ राजा जेको प्रोग्राम आहे राति जे हिन ख़ूबसूरत पहर में 9 खां 11 बजे ताईं दिलि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि हिन में, ऐं स्पेशली उहे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेकी ॻाल्हियूं अवां पाण करणु चाहींदा आहियो। सो हिन प्रोग्राम में का रोक टोक हूंदी कान्हे का, जंहिंखे जेका दिलि चवंदी आहे उहो चवंदो आहे। सो 02135121764 पंहिंजा दर्द, पंहिंजा सूर या उन खां अलावा पंहिंजा कुझु तजुर्बा मूंसां ज़रूरु शेयर कयो। छो त जॾहिं तव्हां मूंसां शेयर कंदो ऑटोमेटिक जेके मुंहिंजो हीउ शो ॾिसंदा हूंदा उन्हनि ताईं तव्हांजा तजुर्बा पहुचंदा। सो गर्मीअ जो मौसमु, अंबनि जो मौसमु, ऐं उन सां गॾु गॾु मींहं जो मौसमु सभु अची गॾिया आहिनि। स्पेशली समुंड जो तूफ़ान, उन जो मौसमु, त इहे जेके सभु मौसम गॾिया आहिनि अची, त पोइ कुझु न कुझु थियणो आहे। इहो पक आहे त कुझु न कुझु थियणो आहे। तो अलाह साईं ख़ैरु कंदो, अलाह साईं रहम कंदो। जेकॾहिं कुझु बारिशूं थियनि थियूं, बरसातूं थियनि थियूं, त कोशिशि कजो त पंहिंजे आस पास जो ज़रूरु ख़्यालु रखिजो, उन माण्हुनि जो ज़रूरु ख़्यालु रखिजो जिन जूं नंढियूं नंढियूं झुगियूं आहिनि, नंढियूं नंढियूं झोपड़ियूं आहिनि, उन्हनि जो ख़्यालु रखिजो ज़रूरु। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? राजा सोलंकी। राजा सोलंकी जी जी। किथां? मीरपुर बटोरे खां। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? ख़ैर तव्हां ॿुधायो? आऊं ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। छा कंदो आहे दोस्त? हा, मोटरसाइकिल हलाईंदो आहियां। मोटरसाइकिल हलाईंदो आहीं? जी जी। किथे हलाईंदो आहीं मोटरसाइकिल? बटोरे शहर में। किराए ते? न पंहिंजी आहे। पंहिंजी मोटरसाइकिल पियो हलाईंदो आहीं? सुबुह उथंदो आहीं रुॻो मोटरसाइकिल पियो हलाईंदो आहीं? हा, मिड़ी घुमंदो आहियां। ए बसि घुमंदो आहे पियो? पेट्रोल एॾो महांगो पियो, घुमंदो आहीं? हा, त छा करियूं? पोइ केरु भराइजे पेट्रोल? हा, बाबा भराए ॾींदो आहे। बाबा भराए थो ॾे, पोइ छा करे? सॼो ॾींहुं मोटरसाइकिल घुमी घुमी छा करे? बसि थोरो घुमंदो आहियां। हलो किथे घुमंदो आहे? मीरपुर बठोरो एतिरो नंढड़ो आहे, उते छा घुमी कंदो हूंदे? मीरपुर बटोरो आहे ऐं दड़ो आहे। दड़ो आहे? हा, ॿियो? असांखे कलाम ॿुधायो हिकिड़ो। ए आऊं कलाम ॿुधाए, तूं पंहिंजी त ॻाल्हि कर पहिरियां। जी। पढ़ियो घणो ई? पढ़ियल यार कोन आहियां। सफ़ाल? न। ए ॿई हिकु जहिड़ा हूं। सची ॿियो ॿुधाए, इश्क मोहबत कई अथई भला? हा, इश्क मोहबत कई अथमि। पढ़ियो टको कोन्हे, इश्क मोहबत वञी कई अथई? हा, भींगे करे छॾी तो त? ए मोटरसाइकिल टायर वायर पंचर थिए? हा, थींदो आहे यार। पोइ त वॾी हालत थिए तोसां। हा, पोइ मरियो वञे मां। ए कलाम वलाम त ॿुधाए पंहिंजी आवाज़ ॿियो को भला? मूंखे कोन थो अचे, तूं ॿुधाए। ए तोखे कोन, तोखे त तोखे अचे छा थो बाक़ी? हा, तोखे अचे छा थो? मूंखे कलाम कोन थो अचे, तूं ॿुधाए मूंखे। हा ॿुधाए, कहिड़ो कलाम ॿुधाए? ममताज़ मौलायो कोन निकितो आहे हींअर? न ममताज़ मौलाया? हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज हैं सारे। हाँ इहो? ओ यो कभी आओ हमारे गाँव में खुशबू लगा के, ईअं ई आहे? ईअं ई आहे? वाह 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 वाह। हा, हा यो पोइ तो वटि मोटरसाइकिल आहे, रीवो गाड़ी अथई कोन? हाँ। हो अपनी गाड़ी रियो निकालूं, साथ में जाना तुझको बिठा लूं। अपनी गाड़ी रियो निकालूं, साथ में जाना तुझको बिठा लूं। मछली पला खिलाऊं तुझे, मछली पला खिलाऊं, मछली पला खिलाऊं तुझे सिंधु दरिया के किनारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे। ए कोमा में हले या मुंहिंजो आवाज़ ॿुधी? ए बेहोश थी वे मुंहिंजो आवाज़ ॿुधी? छा कजे छा कजे छा कजे? किथे ढोर सुञा त किथे चोर सुञा। मोहबतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं, ख़ुशियुनि जे एहसास में असां सभिनी खे शामिल कंदा। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? मुंहिंजा कीअं आहियो? ए आऊं ठीकु आहियां, तूं ठीकु आहीं? अदी फातिमा मानी मानी खाधी अथई? ए मानी वानी खाधी आहे? तूं ॿुधाए, अंब खाई वई? मुस्कान वेचारी मानी पचाए वेठी आहे, इंतज़ार पई करे। मुस्कान वेचारी मानी वानी पचाए वेठी आहे? तूं त मानीअ जी सलाह बि कोन थी करी, चांहि जी सलाह बि कोन थी करी, कंजूस माई आहीं। अदी फातिमा तूं वॾी। हलीम कुज़ी वारो खाराईंदो। हलीम कुज़ी वारो उन ॾींहुं असां चयोसीं अदी फातिमा जा महिमान उहे 500 रुपया वरितई, उहा 200 ई प्लेट हूंदी आहे। हिकिड़ो ई आहे न, लाइट न आहे। तूं त डॉन ॿिए खे त ॿुध। हा ॿुधाए। हा 300 तूं पंहिंजी कमीशन रखी आहे कुज़ी हलीम वारे जी।
ॿियो ख़ैर आहे? वो हिकिड़ी लाइट दुश्मनी थी करे मूंखे ॾिसण ई कोन थी ॾे तव्हांखे। छा आऊं शुक्रगुज़ार आहियां वापडा वारनि जो त तूं कोन पई ॾिसी मुंहिंजो शो। आऊं न ॾिसां? न ॾिस ॿियो ख़ैर हलो पियो आहे? हा यूट्यूब ते पोइ ॾिसंदी आहियां। चलो गुड थैंक यू। खिलण वारी गोरी भाई खाधी पंहिंजे छा? बच्चे खे ॾिसूं न असां। खिलण वारी दवा पीती अथई छा? खिलण वारी दवा पीती अथई छा? खिलण वारी दवा? हा बस ये खिल तो दुनिया की मुंहिंजी खिल जेकी आहे न साड़ियो छॾे सफ़ा। हा साड़ियो छॾे सफ़ा। कावड़ ईंदी अथई कावड़? न माण्हुनि खे वणे कोन थी मुंहिंजी खिल। कावड़ ईंदी अथई कावड़। ॻाल्हि कयां हिकिड़ी वञी तूं कावड़ जॾहिं ईंदी आहे न मूंखे जा तारा ॾेखारे छॾंदी आहे। ॾेखारींदी आहे खिली कावड़ ॾेखारींदी आहे? न पोइ त अहिड़ी आहे की परचाए बि नथो सघे। पोइ छा कजे। चलो ख़ुश हुजो आबाद हुजो। कुझु बि न कजे। अॼु कहिड़ा कपिड़ा पाता आहिनि ॾिसां? कहिड़ा रंग जा कपिड़ा पाता? अॼु कहिड़ा कपिड़ा पाता आहिनि? पैंट शर्ट पाती आहे न पायां ऐं शलवार। बैलेंस थी वियो अधी हलियो। छा कजे। हलो जी थैंक यू वेरी मच। पाण हलूं था हिकिड़े ख़ूबसूरत प्यारे सुठे सुहिणे गाने तरफ़। प्यारो गानो आहे माशूक खोखर जो। माशूक चए थो कसम ते मूंखे तूं न छॾे वेंदे। हा ख़ूबसूरत ट्रैक आहे ऐं तमामु पुराणियूं यादूं आहिनि हिन गाने सां ऐं ॾाढो ज़बरदस्त ट्रैक आहे। ट्रैक खे इंजॉय कजो। ट्रैक खां वरी वापसि अचो केॾा न वञिजो। मूंसां गॾु रहिजो। सच्ची सच्ची मूंखे ॿुधा न तूं मूंखे छॾे वेंदे पर मूंखां पल बि कढ न तूं सुहिणा सनम थींदे। हथ मुंहिंजे सिर ते रखी खण मुंहिंजो कसम हाणे जीअं मूंखे चाहीं थो ईअं ॿिए खे न चाहींदे। कसम ते मूंखे तूं न छॾे वेंदे सदा ही सचो थी तूं सां निभाईंदे। कसम ते मूंखे तूं न छॾे वेंदे। सारी दुनिया खे मूं छॾे आहे तोखे पंहिंजो कयो खोड़ सुहिणनि पे दिल घुरी नो सोरी तिन खे चयो ओ सारी दुनिया खे मूं छॾे आहे तोखे पंहिंजो कयो खोड़ सुहिणनि पे दिल घुरी नो सोरी तिन खे चयो कसम ते ॿुधा तूं न छॾे वेंदे।
ॾिसां तोखे ॾिसे न को ॿियो। तुंहिंजी मूरत खे मन अंदरि नील नील रखियो, तोखे पियो रुगो मां ॾिसां तोखे ॾिसे न को ॿियो। कसम ते मूंखे तूं न छॾे वेंदे। समुद्र किनारे समुद्र किनारे समुद्र किनारे समुद्र किनारे वारीअ जो घर ठाहियोसीं, वारीअ जो घर ठाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं। छा कजे छा कजे छा कजे। ऑयल जी कुझु कोन कंदासीं, मोहबतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं ऐं कराचीअ खां कश्मीर ताईं कोशिशि कंदासीं त अवां जूं लाइव कॉल्स वठंदासीं। बल्कि मां थो चवां पूरे मुल्क में, पाकिस्तान मां न बल्कि जिथे जिथे हिन वक़्तु असांजो शो ॾिठो पियो उन सभिनी जूं हिते कॉल्स वठंदासीं। वठितो आहे हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाई। भाई केरु आहे? फरमान अली भुट्टो ॻाल्हायां थो ॾहरकी खां। कहिड़ा हाल अथई भुट्टो साहब? ख़ुशि आहीं, चाक आहीं, चङो आहीं, भलो आहीं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे। ॿुधायो ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? आऊं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। हिकिड़ो त गर्मी जो मौसमु आहे, ॿियो अंबनि जो मौसमु आहे, टियों बरसाति जो मौसमु आहे, चौथों सामुंडी तूफ़ान जो मौसमु आहे, पंजो तुंहिंजी बर्थडे जो मौसमु आहे, सालगिरह जो। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। त पोइ मौसम सभु न गॾिजी वियो आहिनि। को पेड़ा वेड़ा बि कोन खाराई, घोटकी जा रुॻो हवाल कटी बसि ज़िंदगीअ में? हा हाज़िर बिल्कुलु खाराईंदासीं पेड़ा। कॾहिं कॾहिं कहिड़ी सदीअ में, कहिड़ी सदीअ में कॾहिं? जॾहिं बि अचो हिते। आऊं कोन ईंदो आहियां यार, वरी अचो, वरी अहिड़ी अचो वरी तव्हां पेड़नि लाइ अचो। पेड़नि लाइ जो ईअं अचो न, असांजे असांजी दावत ते तव्हां ईंदो, घोटकीअ मां के घुमाईंदासीं। दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे। हा बिल्कुलु असांजी दिलि सां दावत आहे, तव्हां अचो। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत। कावड़ ईंदी आहे, गुस्सो ईंदो आहे? राजा भाई गुस्सो त हर इंसान खे ईंदो आहे, पर कंहिंखे घटि ईंदो आहे, कंहिंखे अल्हम्दुलिल्लाह मूंखे घटि ईंदो आहे। चलो गुड, वेरी गुड, थैंक यू वेरी मच। तव्हां थोरो ईंदो आहे, पोइ छा कंदा आहियो थोरो गुस्सो ईंदो आहे त? जॾहिं मूंखे गुस्सो ईंदो आहे त आउं कोशिशि कंदो आहियां त चुप रहां, बसि ॻाल्हायां न। अगरि ॻाल्हाईंदो इंसान त पोइ गुस्से में मतिलबु नुक़सान बि थी सघे थो, तंहिंखां मतिलबु त चुप रहंदो त बहितर आहे। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, थैंक यू वेरी मच अदा। अवां शो में शामिल थिया। कोई गीत गज़ल गानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। जी जी बिल्कुलु ॿुधायां थो। कंहिं सां कयूं हीअ ॻाल्हि लावो, कंहिं सां कयूं हीअ ॻाल्हि, यादूं अव्हां जूं ऐं दिलि बि अव्हां जी, कंहिं सां कयूं हीअ ॻाल्हि, तोखे त मूं साहन में साढ़ियो। बस रोआरींदे छा? बस अच्छा ठीकु आहे ठीकु आहे। ॾाढो ॾुख वारो गानो, ॾुखियो गानो वञी ॻोल्हे ई छो? बसि आउं अहिड़ी म्यूज़िक ॿुधंदो आहियां जेके ओल्ड गाना हूंदा आहिनि न। तो न ॿुधंदो आहे, असां कहिड़ो ॾोह कयो आहे? वाह, तव्हांजो शो आहे, तव्हांजे शो में हर टाइप जा गाना हूंदा आहिनि, इन जे लाइ। चलो गुड जो, थैंक यू वेरी मच, थैंक यू बेटा, थैंक यू सो मच, थैंक यू। इमरान सिंधी चवे थो त, इमरान जमाली चए थो त फिर ये एहसास हुआ कि जितना किसी के पीछे भागोगे उतनी ही कदर खो दोगे। एहसास इहो हाणे तव्हां देरि सां थियो ॾाढो भाऊ। साकिब अली मूंसां गॾाए चए थो मैं अंधेरे में भी दिखाई दिया, मुझ पे पड़ती थी रोशनी उसकी। ठीक है। आबिद हुसैन आगरो चए थो सभु
पचार पिरीअ जी महिरबानी आबिद। अख्तर हुसैन बिरोही चवे थो त करे को बहानो ॾिसण मुंहिंजी हली आहे, करे को बहानो ॾिसण मुंहिंजे हली आहे, ॾिसे ही ज़मानो ॾिसण मुंहिंजे हली आहे, पंहिंजी झलक हिकिड़ी मिठा बस ॾेखार, पंहिंजी झलक हिकिड़ी मिठा बस ॾेखारे भली थी रवानो ॾिसण मुंहिंजे हली आहे, नाहे का बीमारी फ़क़ति तुंहिंजे नेणनि बनायो निशानो ॾिसण भले हली आहे, सिवा तुंहिंजे अख्तर ॾुखियो पल थो गुज़रे कयो अथई दीवानो ॾिसण मुंहिंजे हली आहे। हाय ॾे हाय, हाय ॾे हाय, हाय ॾे हाय। अदा राजा सलाम शाइरी पढ़ण वक़्तु लफ़्ज़ सही उचारियो। अदा हाणे जेतिरो आउं पढ़ियल हूंदुमि ओतिरो ई सही उचारींदुमि न, मां छा कयां मिठा, इहो ई आहे ज़िंदगीअ में, कीअं कयूं माना, छा माना कीअं माना कयां। हा वठूं त कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। रजा रशीद आलमानी सटारो। कहिड़े हाल आहिनि आलमानी साहब, ख़ुशि वेठई? हा ख्याल लगा भाई तू रात को सही है। कीअं पई ज़िंदगी गुज़रे तो साडी? जिंदगी जबरदस्त गुजरी है। टीवी जो आवाज़ बंदि कर। टीवी जो आवाज़ बंदि है। हा छा कंदो आहे आलमानी साहब? ॿुधायो आर्मी जा। हा आर्मी जा। फायरिंग कंदो ई? आर्मी फौज। हा आर्मी फाले जाए आर्मी में? अच्छा आर्मी में ही। अच्छा अच्छा ठीक 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 है। हाँ चलो गुड, ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंक यू वेरी मच। शो में शामिल थिया आहियो। कोई गानो गीत गज़ल ॿुधायो? गानो गीत गज़ल? हाँ ठीक है ॿुधाए। हाँ ॿुधा। तुझी सूरत मां थो लॻे पूरी कई थी उमेद अलाह तेरी। हाय 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 हाय। ओ तुझी सूरत मां थो लॻे पूरी कई थी उमेद अलाह तेरी। वाह सही वाह, वाह सही वाह। दिल जाए कजाए तज तू मां हो ओ पलो आसरो सागर शाह पीरी। वाह। जानी मिठाई खाराए ने यार जी अल्लाह, जानी मिठाई खाराए ने यार जी रे अल्लाह बर्बाद कई मुझे प्यार जी। वाह। वो इन्हन दिहन ले बेवफा चाहे वसीक़ों के असां ॾेई वेंदे सदा इंतज़ार जी अल्लाह, ॾेई वेंदे सदा इंतज़ार जी यार जी रे अल्लाह बर्बादी कई मुंहिंजे प्यार जी। वाह 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 वाह। थैंक यू मिठा, थैंक यू वेरी मच। अदो असां सां गॾु करो भाई, अधु जूं वॾी महिरबानियूं। अधो प्रोग्राम में शामिल थियो। आलमानी साहब आर्मी में हो, आवाज़ु घटि पिया आयो, हिन जे करे थोरो थी आहे। ख़ैर सो गाने ते हलूं? हलो गाने हलो। हलो हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक आहे, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे, ॻाल्हि आहे बारिश जी गानो ॻाए थो बशीर सोलंकी। ट्रैक खे इंजॉय कजो। जो अंग अंग बारिश में आलो मुझे, तो जो अंग अंग बारिश में आलो मुझे मार बेड़ी छोती छट झुड़ा लो मुझे मार बेड़ी छोती छट झुड़ा लो मुझे, तो जो अंग अंग बारिश में आलो मुझे तोखे बधामा कतियूं आओ पेरन में तोखे
बधामा कतियूं तारो न कजी फुली तारो न कजी फुली चंद्र वालो हुजे वार वेड़ी छो थी छड़ जुड़ालो हुजे वार वेड़ी छो थी छड़ जुड़ालो हुजे तुझो अंग अंग बारिश में आलो हुजे वर्क वारन जहर हर म उथलाया पियो वर्क वारन जहर हर म उथलाया पियो सींध तुंहिंजी मुले ॼण रिसालो हुजे वार वेड़ी छो थी छड़ जुड़ालो हुजे वार वेड़ी छो थी छड़ जुड़ालो हुजे तुझो अंग अंग बारिश में आलो हुजे वेलकम जी अगेन, खुश आमदीद। भलीकार अमां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। राति जे हिन ख़ूबसूरत पहर में सूमर, अंगारो, अरबा ऐं ख़मीस अवां सां थींदी आहे मुलाक़ात ऐं हिन मुलाक़ात में थींदी आहे अवां सां मोहबत भरी कचहरी, प्यार भरी कचहरी, ख़ुशियुनि भरी कचहरी। सो मोहबत वंडींदासीं, प्यार वंडींदासीं। राति जो पहर आहे, बल्कि गर्मी तमामु घणी आहे, जेतिरो थी सघे माण्हू पंहिंजो पाण खे गर्मीअ खां बचाए ऐं गर्मीअ खां बचण जो हिकिड़ो ई आसान तरीक़ो आहे, जेतिरो थी सघे माण्हू पंहिंजो पाण खे पाण हरू जेको आहे न माण्हू वेंझे ऐं माण्हू पंहिंजो पाण खे थधी जॻह ते, थधे वण जे हेठां या थधे कमरे में या किथे एयर कंडीशन में या किथे काफ़ी शयूं आहिनि, थधा जूसिस पिए त माण्हू थधो रहंदो। न त जेकॾहिं गर्मीअ में तव्हांखे गर्मी लॻी वई ऐं तव्हांजो ब्लड प्रेशर हाई थी वियो त पोइ कुझु बि थी सघे थो, है न। त ॻाल्हि आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते गर्मीअ में कावड़ जी, त कावड़ खे घटाइण जे लाइ तव्हां पाणी घणो पियो त तव्हांजी कावड़ घटिजी वेंदी। बाक़ी गुस्से करण सां कुझु कोन्हे। गुस्से करण सां छा थींदो, कावड़ करण सां तव्हांजो ब्लड प्रेशर शूट आउट थी वेंदो, तव्हांखे शुगर थी वेंदी, तव्हांजी किडनी ख़तमु थी वेंदी, तव्हांजा लीवर ख़तमु थींदा, ब्लड प्रेशर शूट आउट थींदो, तव्हांखे हार्ट अटैक अची सघे थो। त कोशिशि करे पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदा कयो, गुस्सो घटि कंदा कयो। ऐं कॾहिं कॾहिं गुस्से वारे माण्हू खे ईंदो आहे, पर पोइ चवंदा आहिनि त यार हाणे गुस्सो अची वियो आहे त हाणे हुनखे ख़तमु कीअं कजे। ख़तमु ईअं कजे त जंहिं जॻह ते गुस्सो अचे या जंहिं माण्हू ते गुस्सो अचे उहा जॻह मटाए छॾियो या हुन माण्हूअ खां परे हलिया वञो त तव्हांजो गुस्सो ख़तमु थींदो। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? कहिड़ा हाल आहिनि गुलरेज़? ख़ुशि आहीं? चाक चङो भलो? अल्हम्दुलिल्लाह, करम आहिनि मालिक साईं जा। तव्हां ख़ुशि आहियो? मज़े में? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजे साम्हूं मिठा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो भाउ। महिरबानी, लख थोरा। तव्हां शो में शामिलु थिया आहियो, ख़ुशि हुजो, सदा सलामत हुजो। गर्मी आहे लाड़काणे में? बिल्कुलु गर्मी आहे, हवाऊं लेकिन हलनि थियूं, पर गर्मी बि आहे। हुन सां गॾु ॾींहं जो इलाही गर्मी आहे। ॾींहं जो वॾी गर्मी आहे। बरसातूं न पियूं आहिनि? मींहं न वसिया आहिनि? न बरसातूं त वेझर में न थियूं आहिनि। न वसिया आहिनि? न वेझर में बरसातूं कोन वसियूं। वेझर में न पियूं आहिनि। बरसातूं हाणे अची वेंदियूं, ॾिसूं था, अलाह साईं ख़ैरु कंदो। पर बरसाति वरी घणी बरसाति ईंदियूं, वरी घणी बरसाति त नुक़सानदेह आहे न। बिल्कुलु नुक़सान बि बरसातुनि में इलाही आहिनि, पर अलाह साईं कंदो रहमत वारियूं बरसातूं। अलाह साईं रहम कंदो। थैंक यू वेरी मच गुलरेज़। को गानो शानो ॿुधाए। कावड़ ईंदी आहे? हा साईं, बिल्कुलु कावड़ ईंदी आहे। पोइ कावड़ कंहिं ते कढंदा आहियो, कीअं कढंदा आहियो? यकीन कयो तव्हां सां ॻाल्हि मां सिधी थो कयां त मां कावड़ में 2 पंहिंजा मोबाइल भॻा आहिनि। हल इहा सुठी कावड़ आहे, कंहिं माण्हू खे नुक़सानु कोन अथई। हा, कावड़ में मोबाइल भॻा आहिनि, टीवी जा रिमोट वेंदा आहिनि भॼी मूंखां। बसि छा कजे, कोशिशि कजे त कावड़ खे कंट्रोल कजे ऐं नुक़सानु पंहिंजो ई आहे। हा बिल्कुलु। ब्लड प्रेशर जॾहिं शूट आउट थींदो आहे त पोइ बीमारियूं घणियूं थी वेंदियूं आहिनि माण्हूअ खे। बिल्कुलु हक़ीक़त आहे। चलो कुर्ब सुणा, कुर्ब लख थोरा को गानो ॿुधा पंहिंजी आवाज़ में। जी हा, बिल्कुलु गानो ॿुधायां।
हो मत मूंखे दिल तालाहे छॾे मत मूंखे दिल तालाहे छॾे ही रुमाल बदी छॾ वार में हो मुझो कोई न थई ॿियो तो खां सिवा मुझो कोई न थई ॿियो तो खां सिवा मूंखे यादि कजा पंहिंजे प्यार में। वाह जी बेटा वाह सही वाह लख थोरा दा थैंक यू। गुलरेज़ चांडियो मूंसां गॾु गॾु भई फ्राम लाड़कानो सुठो दोस्त आहे सुठो कॉलर आहे असांजे प्रोग्राम में शामिलु थींदो आहे हमेशह सुठो लॻंदो आहे। थैंक यू वेरी मच गुलरेज़ तव्हां शो में शामिलु थिया। ऐं हक़ीक़त आहे असां गुस्सो त ॿिए ते कंदा आहियूं हमेशह कंदा आहियूं पर असां इहो कोन सोचींदा आहियूं त हिन गुस्से सां हिन कावड़ सां असांजी सिहत जे मथां केतिरो फ़र्क़ु जेको असरु थो थिए। सो कावड़ जॾहिं ईंदी आहे माण्हूअ खे त पोइ माण्हूअ खे ख़बर न पवंदी आहे माण्हू खे रिश्तनि जी ख़बर न पवंदी आहे माण्हू खे अहसासु न थींदो आहे त हू माण्हू ॻाल्हाए छा पियो ऐं कहिड़ो नुक़सानु पियो करणु वञे। सो कोशिशि कंदा कयो त जॾहिं बि गुस्सो अचे त अलाह साईं जो ज़िक्र कंदा कयो अलाह अलाह कंदा कयो पाणी पीअंदा कयो कुझु वधीक ऐं उन जॻह खां हलिया वेंदा कयो या उन माण्हूअ खां परे हलिया वेंदा कयो जंहिं माण्हूअ ते या जंहिं शइ ते तव्हांखे गुस्सो थो अचे कावड़ थी अचे। सो आई होप इहो जेके सजेशन्स आहिनि इहे तव्हां ज़रूरु मञंदा पर न मञंदा त तव्हां पंहिंजे लाइ नुक़सानु कंदासीं। वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? नदीम राजपर फ्रॉम कोटलालू ज़िंदगी। केरु? नदीम अली राजपर कोटलालू। कहिड़ा हाल आहिनि राजपर साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर तव्हां ॿुधायो? मां ठीकु आहियां महिरबानी अदा महिरबानी शो में शामिलु थिया हुकुम कयो। तबियत सही आहे ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह शो ॾिसो पिया? अल्हम्दुलिल्लाह ॾिसूं पिया। चलो ऐं कीअं पियो लॻा अॼु? सही पियो लॻे हा सही पियो लॻे माशाल्लाह। सही पियो लॻा बसि मिड़ई न बरहाल पोइ बि सही आहे अल्हम्दुलिल्लाह। पोइ मिड़ई वणी कोन थो सही आहे न न हा ॻाल्हि अहिड़ी ॻाल्हि मिड़ई दिलि वटि आई हुई न यार दरअसल गर्मी लगी पई है भाई जी कर गर्मी लगी पई दो मुंह कई है गर्मी न न गर्मी त ला गई यार ॾाढी गई अल्लाह जो कसम राजपाल साहब न न अड़ी ॿियो ख़ैर बा ॿियो ख़ैर महिरबानी लख थोरा कावड़ ईंदी अथई गुस्सो ईंदो अथई अला कावड़ बा जी ॻाल्हि अगरि मोबाइल मां बि भॼंदो आहियां ॾाढियूं मोबाइलूं भॼंदो आहे नुक़सानु पंहिंजो ई कंदो आहे माना बसि नुक़सानु पंहिंजो ई छा कजे बसि निंड कजे राति जो ॿियो छा कजे हा सुम्ह आराम कर टाइम थी वियो अथई निंड जो बिल्कुलु को कलाम ॿुधा यार गानो कोन ईंदो आहे भाउ अरे यार बस सफ़ा बेज़ार रही ज़िंदगीअ मां कोन अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियूं चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो ठीकु आहे सही महिरबानी तव्हां गानो ॿुधाए छॾियो को इमरान जमाल जो पंहिंजे आवाज़ में पंहिंजे आवाज़ में गानो ॿुधाए हा पंहिंजे आवाज़ में ॿुधाए रखी दिलि न ॾींदो बेवफ़ा त बेवफ़ा सां दिलि लॻाए वेठासीं ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं हो ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं हो रोई रोई रातियूं ॾींहड़ा अखियुनि वसाया कई मीहड़ा अखियुनि वसाया कई मीहड़ा लुढ़क अखियुनि जा विञाए वेठासीं ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं हाय हाय छा कजे ठीकु आहे थैंक यू बेटा थैंक यू वेरी मच अवां शो में शामिलु थिया ऐं अदो असां सां गॾु भई लख थोरा अवां प्रोग्राम में शामिलु हूंदा आहियो अवां जी मोहबत हूंदी आहे अवां जो प्यारु हूंदो आहे अवां जे प्यार जो अहसासु अवां जूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि ऐं ॻाल्हि हूंदी आहे दिलि वारी त पोइ दिलि वटां जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे दिलि वटां ई हूंदियूं आहिनि छो त दिलि वारो जेको माण्हू हूंदो आहे उहो घटि ई मिलंदो आहे असांखे घटि ई असांखे माण्हू टकराइबा आहिनि पर जेके दिलि वारा माण्हू हूंदा आहिनि उहे दिलि वारा हूंदा आहिनि उहे वफ़ादार हूंदा आहिनि ऐं उहे कॾहिं बि बेवफ़ा न हूंदा आहिनि छो जंहिं वटि दिलि हूंदी आहे उहो बेवफ़ा नथो थी सघे उहो हमेशह तव्हांखे मोहबत ॾींदो प्यारु ॾींदो सो ख़ैरु ॻाल्हियूं आहिनि गर्मीअ जूं ऐं गर्मीअ में जॾहिं कावड़ ईंदी आहे उनजी ॻाल्हि पई हले ज़रूरु सॉरी हिकिड़े सुठे गीत जी तरफ़ हलिणो आहे प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ ईंदो सॼण
साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। एंजॉय। सारी दे सजण खे ॻोढ़ा पयम घड़ी अखियुनि भरी भरी कई रीत रोवण जी। ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुझो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। हथड़ा अची चिकन मां काढ़ी दो। हाथी ॾेई हथड़ा हाथी ॾेई हथड़ा अची चिकन मां काढ़ी दो। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुझो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। मथा लकल साथड़ो सही सलामत नी दो। मथा लकल साथड़ो मथा लकल साथड़ो सही सलामत नी दो। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुझो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। अब्दुल लतीफ जो हादी हथ जली दो। उते अब्दुल लतीफ जो उते अब्दुल लतीफ जो हादी हथ जली दो। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुझो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं।
वेलकम जी अगेन, ख़ुशामदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। ऐं राति जो ई ख़ूबसूरत पहर ऐं राति जा ही 2 कलाक स्पेशली 9 खां 11 बजे ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवां जा हूंदा आहिनि। ऐं अवां लाइव कॉल जे थ्रू प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो, मैसेज अवां कंदा आहियो, ॾाढो सुठो लॻंदो आहे। मैसेज तमामु घणा आहिनि दोस्तनि जा, ऐं मैसेज अवां कंदा आहियो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, भई उन ते मैसेज कंदा आहियो त राजा मेमन जे पेज खे तव्हां जॉइन कयो ऐं उन ते वञी मैसेज कयो। तव्हांजो मैसेज मूं ताईं ज़रूरु पहुचंदो। सो महिरबानियूं आहिनि अवांजो प्यारु आहे, अवांजूं मोहबतूं आहिनि। ऐं अॻियां उन लाइव विथ राजा लिखियलु आहे, उन ते वञी तव्हां मैसेज कयो। ऐं हीअ अधु लिखे थो त सिंध वाहिद सूबो आहे जिते इस्पताल, पुलिस स्टेशन, कोर्ट या कंहिं सरकारी ऑफिस में वञण खां अॻु सिफ़ारिश लाज़मी आहे। अच्छा जी, थी सघे थो। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। साईं ख़ैर, कहिड़ा हाल आहिनि जुड़े साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? महिरबानी, ॿियो ख़ैर आहे? छा कजे इहो जेको आयो एॾो वॾो तेल आयो आहे रूस मां, इन सां को फ़र्क़ु पवंदो छा? घटाई था 15 तारीख़ चयो तव्हां। टीवीअ जो आवाज़ बंदि कयो। छा था चओ? 15 घटाई था 20 रुपया खनि। हा, 20 रुपया घटाई था, सही आहे। टीवी जो आवाज़ खुलियो पियो आहे भला, छो पंहिंजो आवाज़ ॿुधंदा आहियो या? ओके, कॉल डिस्कनेक्ट थी विया। त जुड़े जो साहब असां सां गॾु नेमत जुड़े जो, महिरबानी अदा। ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो गर्मी तमामु घणी आहे ऐं गर्मीअ जे मौसम खे तव्हां इंजॉय तॾहिं करे सघो था, ख़ासि करे अंबनि जो जेको शेक ठाहींदा आहियूं असां मिल्क सां गॾु करे, मज़ेदार हूंदो आहे, उनखे बि तव्हां इंजॉय करे सघो था। बहरहाल मोहबतूं वंडींदासीं, प्यारु वंडींदासीं ऐं प्यार जे अहसास में असां सभिनी खे शामिलु रखंदासीं। 02135121 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उनखे जॉइन करे उन ते मैसेज बि करे सघो था। थैंक यू वेरी मच भई। ऐं हसनैन अली मलिक साहब आहे, हाय अदा, हाय मुंहिंजा राणा। ऐं नाज़िम कलोई बलोच आहे, तव्हांखे भली ख़ासि था चऊं। अवां लिखियो आहे त पहाड़नि ते चढ़ंदे सैलाब ॾिठासीं, विच कुंडुनि में किरंदे गुलाब ॾिठासीं, दौलत ते एॾो नाज़ न कर मिठा, अकेलाई में रोंदे नवाब ॾिठासीं। वाह सही वाह, निज़ाम कलोई बलूच साहब, थैंक यू वेरी मच। ऐं अमाल्ला जमाली मूंसां गॾु आहे, महिरबानी अदा। अमाल्ला तूं ख़ुशि आहीं, चाक चङो भलो। मौलाई दाऊद छुटो साहब आहे, हुन लिखियो आहे त ॻाल्हि दीन जी जाथे हले अदब सां ॿुधंदो कर, राहत ऐं सुकून मिले अदब सां ॿुधंदो कर, कन करे छॾ बंदि हले मुनाफ़िकी जंहिं हंधि, तबियत तुंहिंजी रिली अदब सां ॿुधंदो कर, तबियत तुंहिंजी रली अदब सां ॿुधंदो कर, इबादत कर उनजी सुठी ॻाल्हि हुजे जंहिंजी, भली दुनिया तोते खिले अदब सां ॿुधंदो कर। वाह वाह साईं, शाइर मौलाई दाऊद छुटो साहब, थैंक यू वेरी मच। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? साईं मां मोहम्मद अमीन मेमन थो ॻाल्हायां। केरु? मोहम्मद अमीन साईं। मोहम्मद अमीन किथां? साईं नौशहर फिरोज़ाबाद जो माइट आहियां साईं भली कार माइट ख़ुशि आहीं? जी साईं अली असगर मेमन जो पुटु साईं। अरे माइट ख़ुशि आहे, चाक चङो भलो? जी साईं खेलो पिया। तबियत ठीकु आहे? जी सफ़ा ओके भाई। गर्मीअ खां बचियो आहे? बस साईं गर्मी ॾाढी। छा कजे साईं अॼु ट्रांसफार्मर लॻो आहे। अॼु लॻो आहे ट्रांसफार्मर? घणा ॾींहंनि खां पोइ? साईं 10 ॾींहंनि खां पोइ। पोइ कीअं पे गुज़ारो थियो? सोलर सिस्टम कोन हुया लॻल घर में? साईं बस जनरेटर हो केॾी महिल उहो ख़राब थी पियो वञे। अरे छा कजे, घर अञा उते ई आहे पेट्रोल पंप जे साम्हूं? जी साईं तव्हां आया आहियो, मां नंढो बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अमी वारनि खे खोड़ सारा सलाम। जी साईं वालेकुम सलाम। अचो चकर ते। ज़रूरु ज़रूरु अचिबो, चकर लॻाइबो कॾहिं, ज़रूरु अचिबो, हाज़िर। हा साईं अचो हेॾे असां ॾे अचिजो न। ज़रूरु ज़रूरु अचिबो। ॿियो हाल वाले कीअं पई ज़िंदगी गुज़रे? जी साईं ज़िंदगी गुज़रे, आप तव्हांखे सलाम। वालेकुम अस्सलाम, सभिनी खे मुंहिंजा मोहबत भरिया सलाम। जी साईं ख़ुशि हुजो सदा। कावड़ ईंदी आहे? कावड़ साईं कावड़ ईंदी आहे थोरी घणी कॾहिं। छा कंदो आहे पहिरियां इहो त ॿुधा? साईं मां MBBS जी तयारी थो कयां, टेस्ट जी। चलो वेरी गुड। MBBS जी तयारी कयो पिया, टेस्ट जी? किथे? साईं गेट अकेडमी आहे न। किथे? कंडियारो। अच्छा ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे, वेरी गुड। त कोई कलाम शलाम ॿुधाए, शो ॾिसंदो आहे मुंहिंजो? हूअं
हाँ भाई तव्हांजो शो ॾिसूं था हीअं हर रोज़ ॾिसूं। चलो ज़बरदस्त। को गानो शानो ॿुधाए, को कलाम ॿुधाए। साईं गानो तव्हां ॿुधायो भाई। हाय कहिड़ो गानो ॿुधाए? साईं को वारो ॿुधायो नओं ममताज़ मोलाई जो आयो। यार इहो त ॾाढो ॿुधो आहे मूं अला, ॾाढो ॿुधो आहे मां त हाणे मूंखे माना ईअं माना हाणे ॾाढो ॿुधो आहे इहो। हाँ भाई इहो ॿुधायो। इहो ॿुधाए हल ठीकु आहे ओके। है दिल से तुझको दावत है कभी पाओ पास हमारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे। वाह सी वाह, ख़ुशि हुजो, महिरबानी, थैंक यू वेरी मच साईं। माइट हुयो भई असांजे नौशर फिरोज़ मां मुंहिंजो माइट हुयो। माइट थैंक यू। ऐं सभिनी खे सलाम जेके जेके हिन वक़्तु ॾिसो पिया उन्हनि सभिनी खे मुंहिंजी दिलि सां सलाम ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ज़िंदगी गुज़री वेंदी आहे, ज़िंदगी हिकु मां चवंदो आहियां हिकु गाॾीअ वांगुरु आहे ऐं कॾहिं कहिड़ो स्टाफ हूंदो आहे, कॾहिं कहिड़ो स्टाफ हूंदो आहे। पोइ कॾहिं कंहिं स्टाफ ते जेको आहे सो पाणी पीअण लाइ मिलंदो आहे, पर कंहिं स्टाफ ते वरी पाणी बि पीअण लाइ न मिलंदो आहे। हाँ कॉलर है गान। हलो जी, कंहिंजो वस नथो हले उहो वस आहे, नथो हले जंहिंजो उहो आहे वकार शाह। एंजॉय था कयो। हले नथो बस छा कयां हो मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। ओ हले नथो बस छा कयां हो मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। हिक पल रुसण हिक पल ठहण, हिक पल रुसण हिक पल ठहण, मूंखां हिक पल रोवण विसरे नथो। हले नथो बस छा कयां हो मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। ओ हले नथो बस छा कयां हो मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। ॻाल्हियूं कंदे हुई रात गुज़रंदी, कीअं भला मुलाक़ात विसरंदी। ओ ॻाल्हियूं कंदे हुई रात गुज़रंदी, कीअं भला मुलाक़ात विसरंदी। ओ हाल चरन जहिड़ा थी विया ओ मुंहिंजो वक़्तु सफ़ा गुज़रे नथो। ओ हाल चरन जहिड़ा थी विया ओ मुंहिंजो वक़्तु सफ़ा गुज़रे नथो। हिक पल रुसण हिक पल ठहण, हिक पल रुसण हिक पल ठहण, मूंखां हिक पल रोवण विसरे नथो। हले नथो बस छा कयां हो मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। ओ हले नथो बस छा कयां हो मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। नाज़ वॾे सां दिल मूं पाले, पोइ कई दिल बर जे हवाले। ओ नाज़ वॾे सां दिल मूं पाले, पोइ कई दिल बर जे हवाले। आहे दिल ते नक्शो यार जो ॿिए कंहिंजो नक्श उकरे नथो। ओ आहे दिल ते नक्शो यार जो ॿिए कंहिंजो नक्श उकरे नथो। हिक पल रुसण हिक पल ठहण, हिक पल रुसण
ठहण मूंखां हिक पल रोवण विसरे नथो हले नथो बस छा कयां हो मुझे दिल मां पिरी निकिरे नथो ओ हले नथो बस छा कयां हो मुझे दिल मां पिरी निकिरे नथो वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सिरणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं अवां जे ख़ुशियुनि जो अहसास हिन प्रोग्राम में शामिल हूंदो आहे 02135121 टेलीफोन नंबर आहे हिन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो प्रोग्राम में लाइव शामिल थियल लाइव विथ राजा जी लाइव फ़ोन एक्सप्रेस जो आगाज़ था कयूं ऐं हाणे कंटिन्यू डायरेक्ट तव्हांजी फ़ोन जेको आहे सो मूं ताईं पहुचंदी ॾिसूं था त केरु केरु असांजे हिन शो में लाइव विथ राजा जी लाइव फ़ोन एक्सप्रेस में पहुचंदा ठीकु आहे जी सो वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे साईं अजब गुल बलोच थो ॻाल्हायां राजा साहब कहिड़ा हाल आहिनि मां ठीकु ठाक अजब तूं ॿुधा ठीकु आहीं चाक आहीं चङो आहीं भलो आहीं करम अल्लाह जो शुक्र कनि तन पाक जी महिरबानी तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह सब सेट A1 फर्स्ट क्लास जी कीअं पई ज़िंदगी गुज़रई जिंदगी तमामु बहितरीन थोरो तेज़ ॻाल्हाए आवाज़ घटि आहे हा गर्मी तमामु घणी आहे गर्मी तमामु घणी आहे इहा हक़ीक़त आहे तौर त बरसाति बि घणी हूंदी आहे उहा बि अॼुकल्ह कोन पई पवे हा कंबल शदार गरम आहे तमामु गरम आहे चलो गुड कावड़ ईंदी अथई जी कावड़ ईंदी आहे कीअं कावड़ ख़तमु कंदो आहे इहो अॻु में सवाल करे चुका आहियो मां तव्हांखे इहो ई जवाबु ॾिनो हो त मां घरों निकिरी वेंदो आहियां 12-13 मिंट हलियो वेंदो आहियां 12-13 मिंट हली वेंदी पोइ 14 मिंटनि खां पोइ कावड़ ख़तमु थी वेंदी अथई बसि पोइ हलियो ई करण बि ईअं खपे जा मिसाल जी ॻाल्हि घरों निकिरी वञे जा वरी चुप करे वेही रहे चलो गुड कोई गानो शानो ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ में गानो मां बि ॿुधायां त मथां तूं बि मनताज़ लाचारी हुजे असांखे ॿुधाए वॾो टाइम थी वियो न ॿुधायो भई ॿुधाए असांजो अॼु मूड न आहे ॿुधाइण जो कोशिशि कजो वरी बि हाज़ुर ॿुधाए लॻे सुहिणे सजण सां सिर लॻे सुहिणे सजण सां सिर लॻे दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे सुहिणे सजण सां सिर लॻे वाह साईं वाह खोले मुंहुं मथां जंहिं छांव कई वार खोले मुंहुं मथां जंहिं छांव कई तंहिंजे वारनि ऐं वरनि सां सिर लॻे तंहिंजे वारनि ऐं वरनि सां सिर लॻे सुहिणे सजण सां सिर लॻे वाह साईं वाह कुर्ब मिठा कुर्ब लख थोरा थैंक यू वेरी मच महिरबानी अजब गुल मूंसां गॾु हुयो अजब गुल फ्रॉम कंबर शेदात कोट ऐं अजब गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾनि को हा पियो करे को न पियो करे अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम केर साहब केरा रशीद डिस्ट्रिक्ट कश्मीर खुश आहे रशीद अल्हम्दुलिल्लाह कश्मीर वॾी गर्मी हूंदी आहे वॾी साईं वॾी गर्मी हेॾे बा वॾी गर्मी अथई तव्हांखे इहा मत चओ त कराची वारा सुकून में हेॾे वॾी गर्मी अथई हा कराची में हाणे अल्लाह माफ़ करे कराचीअ खां कश्मीर ताईं गर्मी अथई सुणा बिल्कुलु छा कजे हेड़ी गर्मीअ में वरी जॾहिं कावड़ ईंदी आहे जॾहिं बीपी शूट आउट थींदो आहे त पोइ छा कंदा आहियो बिल्कुलु पोइ छा कंदा आहियो असां बीपी अल्हम्दुलिल्लाह कंट्रोल में आहे बीपी कंट्रोल में आहे जी पर गुस्सो अची वेंदो आहे कॾहिं कॾहिं गर्मीअ में न हा गुस्सो अची वेंदो आहे बसि पोइ छा कंदा आहियो गुस्से खे कीअं ख़तमु कंदा आहियो घर खां ॿाहिरि निकिरी ईंदा आहियूं चलो गुड कोई कलाम शलाम ॿुधाए भला कोई गानो वानो ॿुधाए सलाम ॾियो असां ॻाल्हायूं कोन बसि दुआ सलाम कयूं चल महिरबानी मिठा महिरबानी तुंहिंजी दुआ सलाम क़बूल पई थैंक यू
अदो असां सां गॾु भाई कशमोर खां थैंक यू वेरी मच अवां शो में शामिल थिया ऐं लाइव एतिरा जी लाइव फ़ोन एक्सप्रेस हली रही आहे हिन में अवां जूं मोहबतूं अवां जो प्यार अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में शामिल आहे ऐं ॻाल्हि ज़िंदगीअ में एक्सप्रेस जी न हूंदी आहे पर जॾहिं कॉल डायरेक्ट लॻंदी आहे ॾाढो सुठो लॻंदो आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? संजाम खान मरी पे ॻाल्हायां। जाम खान मरी। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर। किथां पिया ॻाल्हायो? कहिड़े शहर खां? साईं भिरिया रोड खां था ॻाल्हायूं। भिरिया रोड खां। भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां साईं। हेलो जी जी वाह। वेलकम अबा, ख़ुशामदीद अबा। भली कार। कीअं तबियत सही अथव? तव्हां ॿुधायो छा कंदा आहियो? बस भाई रोज़ी रिज़्क़ कंदा आहियूं। माशाल्लाह। छा पंहिंजो धंधो आहे, पंहिंजी ज़मीन आहे, पंहिंजी नौकिरी आहे, छा आहे? बनी बारो आहे पंहिंजो। वाह माशाल्लाह माशाल्लाह। ज़बरदस्त। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी जी तव्हां शो ॾिसूं पिया फैमिली समेत। साईं ख़ुशि हुजो, सदा सलामत हुजो। छा ठहियो आहे अॼु घर में? चांवर पटाटा हूंदा या दाल चांवर हूंदा या अंब हूंदो, छा आहे? अॼु चांवर पचाया आहिनि। वाह अछा चांवर ऐं अंब। वाह 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 वाह। अंब जाम खाईंदा हूंदो? हा जी जी वाह पंहिंजा अंब आहिनि। वाह वाह वाह। पंहिंजा अंब आहिनि? जी जी वाह पंहिंजा बाग़ आहिनि तव्हांजी दुआउनि सां। बसि असांखे आसरो ॾिनो आहे सारे डायरेक्टर नौशर अंब खाराईंदोमांइ। जी जी चलो गुड। को कलाम शलाम ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। गानो असां न ॿुधाईंदासीं, गानो असांखे तव्हां ॿुधायो। हाज़ुर हाज़ुर ॿुधायूं था तव्हांखे। पोइ सुठो ठीकु आहे। महिरबानी महिरबानी महिरबानी। मरी साहब अवां शो में शामिल थिया। भिरिया रोड ऐं ॾाढो प्यारो शहर आहे भिरिया ऐं भिरिया रोड ऐं इहे सभु जेके शहर आहिनि ॾाढा सुठा आहिनि। गानो था प्ले कयूं। ख़ूबसूरत गाने जी तरफ़ हलंदासीं जी। ऐं ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत अंदाज़ आहे। हिन ट्रैक खे इंजॉय कजो। लाइव एतिरा जाई लाइव फ़ोन एक्सप्रेस जेको आहे हलंदी रहंदी पर गानो बि ज़रूरी आहे। इंजॉय दिस ट्रैक। हर अदा करे थी सदा आही छो जुदा दिल पर हाँ छाचे करे आही तू परे ये थी सरे दिल पर जहाँ हर अदा करे थी सदा आही छो जुदा दिल पर हाँ छाचे करे आही तू परे ये थी सरे दिल पर इश्क जो जाम पीण दे मूंखे बदनाम थियण दे अॼु बताऊं प्यार जो इंतजार पई थी करे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे तू रक्सम रक्सम पियो तो नचे तू रक्सम पियो तो नचे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे तू रक्सम रक्सम पियो तो नचे तू रक्सम पियो तो नचे नरम ही लम्हा गरम ही जज्बा शर्म जी शाम ना है कमाल चोला जवाब आलम सवाल जी शाम ना है नरम ही लम्हा गरम ही जज्बा शर्म जी शाम ना है कमाल चोला जवाब आलम सवाल जी शाम ना है इश्क जो जाम पीण दे मूंखे बदनाम थियण दे अॼु बताऊं प्यार जो इंतजार पई थी करे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे तू रक्सम रक्सम पियो तो
वेलकम जी अगेन, खुश आमदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जी मोहबतुनि जो एहसास हिन प्रोग्राम में शामिल आहे। कोशिशि आहे त घणियूं लाइव कॉल्स प्रोग्राम में शामिल रखां। लाइव विथ राजा लाइव फोन एक्सप्रेस जो आगाज़ बल्कि कंटिन्यू हली रहियो आहे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। केरु आहे? अदी फातिमा। अदी फातिमा ॻाल्हाए त मूं गानो ई कोन एतिरो सुठो मूं यादि कयो। गानो कोन ॿुधाए गानो ॿुधाए। हा। ये हसी जिंदगी गुजरी गई, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई, हूँ अभी चाह गई तो रोवे सादई, कोई पीरी की अवई का खबर ही न पई, ये हसी जिंदगी। वाह से वाह वाह, थैंक यू वेरी मच। हुआ सी तो दादो यार मजो, दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो, मोकलाए मुखां खिलंदे रुअंदे, अलविदा वही चई अदी फातिमा वही हली। खैर, थैंक यू वेरी मच जी। अदी फातिमा मूंसां गॾु गॾु फ्रॉम हैदराबाद ॾाढो सुठो गानो ॿुधाई शमन मीराली जो, हीअ हसी ज़िंदगी ईअं गुज़री। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। टीवी जो आवाज़ खुलियो पियो जी। थैंक यू वेरी मच। टेलीविज़न जी आवाज़ खे बंदि रखंदा कयो जॾहिं बि प्रोग्राम में शामिल थियो। लाइव विथ राजा लाइव फोन एक्सप्रेस आहे कंटिन्यू डायरेक्ट मूं ताईं कॉल पहुचे पई। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। बिल्कुलु ठीकु ठाक। केरु पियो ॻाल्हाए? अबा शहजाद फौजी शहजाद पियो ॻाल्हायां। फौजी ख़ुशि आहे? चाक आहे? खैर खैर, तव्हां ॿुधायो तबियत सही आहे? सभु सेट A1 फर्स्ट क्लास। तूं ॿुधाए गर्मी खां बचियो आहे? अबा ॾाढी गर्मी, ॾाढी हिते त बर्फ़ पई किरे बा। गर्मी किथे किथे आहे। अच्छा। हा हा। ॿियो ख़ैरु आहे? ॿियो ख़ैर दवा, तव्हां ॿुधायो? सभु सेट A1 फर्स्ट क्लास। शो ॾिसे पियो? हा बा शो तो हाणे ॾिसूं पिया। चलो को गानो वारो ॿुधाए पंहिंजी आवाज़ में। अब जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे ईंदासीं, खन खे असां बि रुआरे ॾींदासीं, खणन जे हथनि मां किरी थां पवंदा, खण जा तयारो जी हम पवंदा, जी हम पवंदा। थैंक यू। नहीं रो न जिंदगी ईअं ई पर रो न। रोएबो कोन बा, रोएबो कोन। सही ॻाल्हि। कुर्ब फौजी कुर्ब, लख थोरा। थैंक यू। अधु असां सां गॾु भई महिरबानी अवां शो में शामिल थिया। सुठो लॻो अवां जो अचणु। ऐं फोन एक्सप्रेस जॾहिं हलंदी आहे त कंटिन्यू को न को अहिड़ो मेंबर हूंदो आहे जेको नओं अची वेंदो आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो टाटा बाय। टीवी जो आवाज़ खुलियल हूंदो त फ़ोन ऑटोमेटिकली कटिजी वेंदी। मुंहिंजा मिठा, मुंहिंजा राणा, मुंहिंजा भाउ, मुंहिंजी भेण जेका बि हूंदी उहा टीवी जी आवाज़ खुलण सां फ़ोन कटिजी वेंदी हुनजी। सो कोशिशि कंदव जॾहिं बि प्रोग्राम में शामिल थियो नंबर खे डायल कयो 0213512174 खे, त टेलीविज़न जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ मूं ताईं सही पहुचे, मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं सही पहुचे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु? टीवी जो आवाज़ बंदि साईं। टीवी जो आवाज़ बंदि जी। केरु पियो ॻाल्हाए? जी मुख्तार राजपाल पियो ॻाल्हायां, झंडा शाख खां, रानीपुर खां। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे? चाक चङो भलो राजपाल साहिबु? खेलो पिया। तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा? हा बिल्कुलु ठीकु ठाक। अवां जी दुआउनि सां अवां जे साम्हूं छा कंदा आहियो? मुंहिंजो पंहिंजो कारोबार आहे झंडा शाख ते काठ जो। काठ जो कारोबार आहे? वेरी गुड, ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। चलो ॿियो छा हाल आहे? ॿियो खेलो पिया। तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा? सभु ख़ैर सभु ख़ैर। महिरबानी मिठा, महिरबानी शो में शामिल थियो आहे। थैंक यू वेरी मच। कोई कलाम शलाम ॿुधाए पंहिंजे आवाज़ में। ॿियो छा? अरे दोस्त जी फ़ोन कटिजी वई। का ॻाल्हि कान्हे दोस्त, नेक्स्ट टाइम।
प्रोग्राम में मोहबतूं विरहायूं पिया, प्यार विरहायूं पिया। सूमर, अंगारो, अरबा ऐं ख़मीस, हफ़्ते जूं 4 रातियूं अवां सां थींदी आहे मुलाक़ात। अवांजा मैसेज बि ईंदा आहिनि। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, उनखे तव्हां जॉइन कयो, उनखे उन ते वञी इनबॉक्स में वञी मैसेज करे छॾियो। तव्हांजो मैसेज मूं ताईं पहुची वेंदो ऐं तव्हां जॾहिं मैसेज पहुची वेंदो तव्हांजे मैसेज में ज़रूरु प्रोग्राम में शामिलु रखंदुमि। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु आहे? मलिक। हा मलिक कहिड़े? मलिक। मलिक? हाँ। किथूं? मलिक हो गया सिलिक। थैंक यू वेरी मच अदा, तुझी कॉल डिस्कनेक्ट थी, का ॻाल्हि कान्हे का, वरी ॿीहर करे ज़रूरु प्रोग्राम में शामिलु कजां। आख़िरी कॉल प्रोग्राम में शामिलु था रखूं। काफ़ी अॼु ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम रहियो, अवां सां कचहरी सुठी रही, गर्मी तमामु घणी आहे। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। केरु आहे साईं? हेलो सर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सर, आऊं जेको चवां पियो टीवी जो आवाज़ु बंदि कयो। अच्छा जी, इहो वरी चवण, इहो वरी ॿुध, पहिरियां छो न पिया तव्हां कयो? हेलो हेलो जी जी, केरु पिया ॻाल्हायो? साकिब ॻाल्हायां थो। सॉरी? साकिब। थोरो तेज़ ॻाल्हायो। साकिब थो ॻाल्हायां। कातिल? साकिब। साकिब? जी जी। किथां पियो ॻाल्हाए साकिब? खैरपुर खां। खैरपुर कहिड़ो? खैरपुर नाथन। अॻियां छा अथसि? हा हा मिसरियो वञे? हा हा बस। गर्मी आहे कहिड़ी, छा करे? गर्मी ॾाढी आहे। गर्मी ॾाढी आहे। हा, राजा मेमन सां ॻाल्हायो न? न, आऊं याकूब आंबण पियो ॻाल्हायां। त राजा सां ॻाल्हायो न? उहो ॻाल्हाए पियो अदा, ॻाल्हाए पियो। अच्छा। हा, छा कंदा आहियो सही साकिब साईं? कमु कंदा आहियूं पंहिंजो। कहिड़ो कमु? छा बेज़ार रही जे पंहिंजो पाण मां, मूं मां? छा थोरो तेज़ त ॻाल्हा। अला सफ़ा परेशान पियो लॻी। ॿियो छा कजे, छा कजे, छा कजे। वेल जी, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाइण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अवां खां इजाज़त। इनशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां वरी सुभाणे राति जो अवां सां थींदी मुलाक़ात। मुंहिंजो कैमरामैन इरफान एंड उन सां गॾु डायरेक्टर मुंहिंजो सैयद ख़ालिद शाह बुखारी साहब ऐं सफ़दर सुरियो साहब ऐं जेको ऑनलाइन ब्रॉडकास्टर आहे, इहा वरी पोइ तव्हांखे मां खोली ॿुधाईंदुमि त इहो छा कंदो आहे ऑनलाइन ब्रॉडकास्टर। उन सां गॾु गॾु इरफान खां गॾु गॾु आरिफ़ भाई आहे MCR में, ऐं मास्टर कंट्रोल रूम खे उहो जेको पायलट आहे वॾो, उहो बि अलाए छा कंदो आहे, पर इहो बि तव्हांखे पोइ ॿुधाईंदुमि, पर ज़रूरु ॿुधाईंदुसि। 2 माण्हू आहिनि जेके मूंखे माना थोरो घणो सम्झ में ईंदा आहिनि, जेको ख़ालिद शाह ऐं मुंहिंजो कैमरामैन। छो त ख़ालिद शाह ते ॻाल्हाईंदो आहे पियो, कैमरामैन साम्हूं कैमरा पियो हलंदा। पर सफ़दर सुरे में थोरो शक आहे, उहो छा थो करे, उहो मां जॾहिं होॾे वञा त ख़बर पए। तो वठूं था इजाज़त। हिन सभिनी खे दुआनि में यादि रखिजो, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं इनशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां सुभाणे राति जो वरी असां थींदी मुलाक़ात। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, शबाश। वाली हिन सिंध ते का अहिड़ी वराण वरे जो सुखिया डुबरा पाण में भाकुर विझूं भरे, ही क़ाइमु रहे क़यामत ताईं, मोहबत कॾ न मरे, पंजल थियूं न परे, जेसीं जेरा आहियूं जान में। शुरू थी आज थे कर कर आवन टोलनिया में तना तू घोलनिया के कालियां के कमलियां के मुर्कन उते मोलनिया में तना तू घोलनिया आके हमल साईं सुए बाग सजण दा जिते तोते बोलन बोलनिया में तना तू घोलनी। मुझो छलड़ो पानी में भेनर मुझो छलड़ो पानी में तेरी प्यो खूह में एड़ी खूह जे नार में एड़ी नार जे निसर में एड़ी लोडन माथी लोड्योड़ी पावली अला मुझे मारो न मुकी पधार मंझा पावली पावली अला मुझे मारो न मुकी पधार मंझा पावली। असी लुलुर पेरू पटेरो खाऊं सुगदासी असां लाइ आहे किरंग साऊं कॾहिं लप लसीअ ते गुज़ारो कंदा हूं लटा सादा सीधा करे पट पायूं नकी सोन ते सी पूरा मटा। सोहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोहणा माण्हू
ॿारनि सी आहिनि झंगनि में जेहा अहिड़ा उमिरि अव्हां जे हित कोटनि में केहा झूपा झांगीअड़नि जा पसंदि मूं पेहा पटे चाढ़िया पवार मिठा से मेहा सांगन सनेहा मुकारात मनु अले 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 मुझा मारवड़ा मुझा झांगियड़ा ओ मुझा जोगियड़ा मारुड़ा मिठड़ा मुहिजा मारुड़ा लाहूटी मुहिजा मारुड़ा साथियड़ा मुहिजा अल्ले अल्ले इंदा मारुड़ा अल्लाह मुझा इंदा जोगियड़ा इंदा मारुड़ा अल्लाह मुझा इंदा जोगियड़ा इंदा मारुड़ा अल्लाह मुझा इंदा जोगियड़ा अल्लाह मुझा इंदा मारुड़ा इंदा मारुड़ा अल्लाह मुझा इंदा जोगियड़ा इंदा मारुड़ा अल्लाह मुझा इंदा जोगियड़ा अल्ले अल्ले मुझा मारुड़ा अल्ले अल्ले मुझा जोगियड़ा अल्ले अल्ले मुझा मारुड़ा अल्ले अल्ले मुझा जोगियड़ा सदा शेर सिंध जे निज़ारनि ते लिखबो मेहराण जे मौजुनि किनारनि ते लिखबो पटके अजरक टोपीअ वारनि ते लिखबो हारनि मज़दूरनि मोचारनि ते लिखबो होशू हेमू दोदे पारनि ते लिखबो मुंहनि जे दड़े जे आसारनि ते लिखबो जंहिंजो प्यारा सिंध सां तन प्यारनि ते लिखबो ओ दीदार देस वारनि दुलारनि ते लिखबो दीदार देस वारनि दुलारनि ते लिखबो सिंध मुँह जी अमा सूह तो ही जी मथा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।